लूका अध्याय 7। हिक सूबेदार जो विश्वास। जॾहिं यीशु माण्हुनि खां इहे सभु ॻाल्हियूं करे चुको त उहो कफरनहुम नगर में आयो। उते कंहिं हिक रोमी सूबेदार जो दास हो जेको हुन जो ॾाढो प्यारो हुयो ऐं उहो बीमारीअ सां मरण ते हो। जॾहिं सूबेदार यीशुअ जी चर्चा ॿुधी त हुन यहूदियुनि जे चङनि ई पुरनियनि खे यीशुअ ॾे मिनथू करण जे लाइ मोकिलियईं कि महिरबानी करे मुंहिंजे दास खे अची करे ठीकु कर। उहे यीशुअ वटि आया ऐं संदसि खे ॾाढियूं मिनथू करे चवण लॻा, उहो सूबेदार इन लाइक़ु आहे, तूं उन जे लाइ इहो करीं, छोकी उहो असां यहूदियुनि सां प्यारु कंदो आहे ऐं उन असांखे प्रार्थना घर बि ठाराए ॾिनो अथई। यीशु उन्हनि सां गॾु वियो ऐं जॾहिं उहो उन जे घर जे वेझो ई हुयो त उन सूबेदार पंहिंजे कुझु दोस्तनि जे हथां चवाए मोकिलियईंसि, हे प्रभु, तकलीफ़ न खण, छोकी मां इन लाइक़ु कोन आहियां कि तूं मुंहिंजे घर अचीं। इन करे मां पंहिंजे पाण खे इन लाइक़ु बि न सम्झो कि मां तो वटि अचां, पर तूं रुगो उतां खां ई चई छॾींदे कि ठीकु थी वञ त मुंहिंजो दास ठीकु थी वेंदो, छोकी मां पाण बि कंहिं अधिकार जे हेठां आहियां ऐं सिपाही बि मुंहिंजे अधिकार जे हेठां आहिनि। ऐं जेकॾहिं मां हिक खे चवंदो आहियां वञ त उहो हली वेंदो आहे, ऐं जेकॾहिं ॿिए खे चवंदो आहियां अच त उहो ईंदो आहे, ऐं पंहिंजे कंहिं दास खे इहो चवंदो आहियां कि इहो कमु कर त उहो कंदो आहे। इहो ॿुधी यीशुअ खे ताजुब थियो ऐं हुन पोयां मुड़ी करे जेकी भीड़ संदसि जे पोयां हली रही हुई उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे चवां थो कि मां अहिड़ो विश्वास त इज़राइल में बि किथे न पातो आहे। सो जॾहिं सूबेदार जे तरफ़ां मोकिलियल माण्हू घर मोटी आया त संदन उन दास खे जेको बीमार हो बिल्कुलु ठीकु पातऊं। यीशुअ जो हिकु मुर्दे खे ज़िंदो करणु। थोड़नि ॾींहंनि खां पोइ यीशु नाइन नाले जे नगर में वियो। संदसि जा चेला ऐं हिकु वॾी भीड़ हुन सां गॾु हली रही हुई। जॾहिं उहो नाइन नगर जे फाटक जे पासे पहुतो त उते माण्हू हिकु मुर्दे खे नगर मां ॿाहिरि पिया खणी वञनि। उहो पंहिंजी माता जो इकलौतो पुटु हो ऐं उहा स्त्री पाण विधवा हुई। नगर जा चङा ई माण्हू उन सां गॾु हुआ। उन विधवा स्त्रीअ खे ॾिसी यीशुअ जो दिलि दया सां भरिजी वियो ऐं हुन संदसि खे चयईंसि, रो न। तॾहिं उहो अर्थीअ जे पासे वियो ऐं उन खे हथु लॻाईं। इन ते कांदी उते ई बीह रहिया। यीशुअ चयईं, हे जवान, मां तोखे चवां थो, उथ। तंहिं ते उहो मुर्दो उथी वेठो ऐं ॻाल्हाइण ॿोलाइण लॻो। यीशुअ उन जवान खे संदसि जी माता जे हवाले करे छॾियईं। इहो ॾिसी सभु ॾकी विया ऐं उहे परमेश्वर जी स्तुति करे चवण लॻा, असांजे विच में हिकु ॾाढो वॾो भविष्य वक्ता आयो आहे ऐं परमेश्वर पंहिंजे माण्हुनि जे मथां दया कई आहे। यीशुअ जे बारे में इहा ॻाल्हि सॼे यहूदिया क्षेत्रनि में ऐं आसे पासे जे सभिनीनि इलाक़नि में फैलिजी वई। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जो सवाल। यूहन्ना खे संदसि जे चेलनि इन सभिनीनि ॻाल्हियुनि जी ख़बर ॾिनी। तॾहिं यूहन्ना पंहिंजे चेलनि मां 2 ॼणनि खे पाण वटि घुरायईं ऐं उन्हनि खे प्रभुअ वटि इहो पुछण जे लाइ मोकिलियईं, अचण वारो मसीह तूं ई आहीं या असां ॿिए कंहिंजो इंतज़ारु कयूं? उहे यीशुअ वटि आया ऐं हुन खे चयऊंसि, यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे असांखे तो वटि इहो पुछण जे लाइ मोकिलियो आहे कि अचण वारो मसीह तूं ई आहीं या असां ॿिए कंहिंजो इंतज़ारु कयूं? उन ई वक़्तु यीशुअ ॾाढनि बीमारनि खे ऐं जेके पीड़ाउनि में हुआ उन्हनि खे ठीकु कयईं ऐं जंहिंजे अंदरि दुष्ट आत्माऊं हुयूं उन्हनि खे संदनि जे वस मां छॾायईं ऐं ॾाढनि ई अंधनि जूं अखियूं ठीकु कयईं। यीशुअ उन्हनि खे चयईं, जेको तव्हां ॾिठो ऐं ॿुधो अथव उहो वञी यूहन्ना खे ॿुधायो कि अंधा ॾिसनि था, लंगड़ा हलनि फिरनि था, कोढ़ी शुद्ध था कया वञनि, ॿोरा ॿुधनि था ऐं मुर्दा ज़िंदा था कया वञनि ऐं ग़रीबनि खे ख़ुशख़बरी ॿुधाई थी वञे। धन्य आहे उहो जंहिंखे मुंहिंजे बारे में कोई शक न हुजे। जॾहिं यूहन्ना जा चेला उतां हली विया त यीशु यूहन्ना जे बारे में माण्हुनि खां पुछण लॻो, तव्हां जंगल में छा ॾिसण विया हुयव? छा हवा सां हिलंदड़ गाह जी डांडीअ खे? त पोइ भला छा ॾिसण विया हुयव? छा सुठा महांगा कपिड़ा पातल माण्हूअ खे? न, ॾिसो, जेके चमकदार ऐं महांगा कपिड़ा पाईंदा आहिनि उहे मज़े ऐं ऐशो आराम सां महलनि में रहंदा आहिनि। त पोइ भला छा ॾिसण विया हुयव? छा कंहिं भविष्य वक्ता खे? हा, मां तव्हांखे चवां थो, पर भविष्य वक्ता खां बि वॾे खे। यूहन्ना उहो ई आहे जंहिंजे बारे में पवित्र शास्त्र में लिखियलु आहे कि परमेश्वर चए थो, ॾिसो, मां पंहिंजे दूत खे तुंहिंजे अॻियां मोकिलियां थो, जेको माण्हुनि खे तुंहिंजे अचण जे लाइ तयारु कंदो। मां तव्हांखे चवां थो, स्त्रियुनि जे पेट मां
जंहिं महिल सभिनीनि माण्हुनि मां यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां वॾो कोई बि कोन्हे, पर परमेश्वर जे राज्य में जेको बि नंढे खां नंढो आहे उहो यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां बि वॾो आहे। सभिनीनि माण्हुनि ऐं एतिरे हद ताईं कि महसूल उगाड़ींदड़नि बि जॾहिं इहो ॿुधो त उन्हनि यूहन्ना खां बपतिस्मा वठण जे करे परमेश्वर खे सचार करे मञियो। पर फरीसिन ऐं धर्मशास्त्रिन यूहन्ना खां बपतिस्मो न वठी करे पंहिंजे बारे में परमेश्वर जे मक़सद खे ठुकराए छॾियऊं। सो इन पीढ़ीअ जी माण्हुनि जी भेट मां कंहिंसां कयां कि उहे कंहिं वांगुरु आहिनि? उहे उन्हनि ॿारनि वांगुरु आहिनि जेके बाज़ार में वेही करे हिक ॿिए खे सॾु करे चवनि था, असां तव्हां जे लाइ बांसुरी वॼाई पर तव्हां न नचव, असां मातम जो गीत ॻायो पर तव्हां न रुनव। छोकी यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो न रोटी खाईंदो हो न दाखरस पीअंदो हो, पर तव्हां उन जे बारे में चओ था उन में दुष्ट आत्मा आहे। माण्हूअ जो पुटु आयो जेको साधारण माण्हूअ वांगुरु खाए पीए पियो थो, पर तव्हां हुन जे बारे में चओ था, ॾिसो हे त पेटू ऐं पियकड़ आहे ऐं महसूल उगाड़ींदड़ ऐं पापिन जो दोस्त बि आहे। पर ज्ञान पंहिंजे सभु ॿारनि जे हलण जे द्वारा सचो ठहिरायो वियो आहे। यीशुअ जो हिकु फरीसीअ जे घर रोटी खाइणु। हिकु ॾींहुं कंहिं फरीसीअ यीशुअ खे पंहिंजे घर रोटी खाइण जे लाइ न्योतो ॾिनई, सो उहो उन जे घर वियो ऐं रोटी खाइण वेठो। उन नगर जी हिकिड़ी पापिन स्त्रीअ खे जॾहिं इहा ख़बर पई कि यीशु फरीसीअ जे घर में रोटी खाइण वेठो आहे त उहा उते संगमरमर जी अतुरदानीअ में अतुर खणी आई। उहा रोईंदी रोईंदी यीशुअ जे पोयां उन जे पेरनि जे पासे में अची बीठी। उन स्त्रीअ जा ॻोड़ा यीशुअ जे पेरनि ते किरी रहिया हुआ ऐं उहा पंहिंजे वारनि सां हुन जा पेर उघी रही हुई। उहा यीशुअ जे पेरनि ते हड़ी घड़ी चुमी ॾेई संदसि जे पेरनि ते अतुर मरण लॻी। इहो ॾिसी जंहिं फरीसीअ यीशुअ खे रोटीअ ते घुरायो हो, उहो पंहिंजे दिलि में सोचणु लॻो, अगरि हे माण्हू भविष्य वक्ता हुजे हा त इन खे ख़बर पइजी वञे हा कि इहा स्त्री जेकी उन खे हथु लॻाए रही आहे उहा केरु ऐं कहिड़े क़िस्म जी आहे। इहा त पापिन स्त्री आहे। यीशुअ उन खे जवाबु ॾिनईसि, हे शमौन, मूंखे तोखे कुझु चवणो आहे। उन यीशुअ खे चयईंसि, हा गुरु, चओ। यीशुअ उन खे चयईंसि, हिकिड़े लेणेदार जा 2 कर्ज़दार हुआ। उन्हनि मां उन लेणेदार जो हिक ते 500 दिनार ऐं ॿिए जे मथां 50 दिनार जो कर्ज़ हुयो। जॾहिं उन्हनि कर्ज़दारनि वटि चुकाइण जे लाइ कुझु बि न बचो त उन लेणेदार उन ॿिन्हिनि खे माफ़ करे छॾियईं। सो हाणे ॿुधाए, ॿिन्हिनि कर्ज़दारनि मां केरु उन लेणेदार खां वधीक प्यारु कंदो? शमौन हुन खे जवाबु ॾिनो, मुंहिंजे सम्झ जे मुताबिक़ उहो वधीक प्यारु कंदो जंहिंजो कर्ज़ वधीक माफ़ थियो आहे। यीशुअ उन खे चयईं, तुंहिंजो जवाबु हिकदमि सही आहे। उन खां पोइ यीशुअ उन स्त्रीअ ॾांहुं मुड़ी करे शमौन खे चयईं, छा तूं ॾिठे कि हिन स्त्रीअ मूंसां छा कयो आहे? मां तुंहिंजे घर आयुमि पर तूं मूंखे पेर धोइण जे लाइ पाणी न ॾिनई, पर हिन स्त्रीअ मुंहिंजा पेर पंहिंजे ॻोड़नि सां धोता अथई ऐं पंहिंजे वारनि सां उघिया अथई। तो मुंहिंजे आदर सत्कार में मूंखे चुमियो बि न, पर जॾहिं खां मां हिते आयो आहियां इन स्त्रीअ मुंहिंजे पेरनि खे चुमणु न छॾियो अथई। तो त मुंहिंजे मथे ते तेल बि न मखियो, पर इन मुंहिंजे पेरनि ते अतुर मलियो अथई। मां तोखे चवां थो, इन स्त्रीअ जा पाप जेके ॾाढा हुआ उहे माफ़ थिया आहिनि। तंहिं करे हिन घणो प्यारु कयो आहे, पर जंहिंखे थोरी माफ़ी मिली आहे उहो थोरो ई प्यारु कंदो। यीशुअ उन स्त्रीअ खे चयईं, तुंहिंजा पाप माफ़ थिया। इहो ॿुधी करे जेके माण्हू यीशुअ सां गॾु रोटी खाइण वेठा हुआ उहे हिक ॿिए खे चवणु लॻा, हे केरु थींदो आहे पापनि खे माफ़ करण वारो? इन खां पोइ यीशुअ उन स्त्रीअ खे चयईं, सुकून सां हली वञ, छोकी तुंहिंजे विश्वास तोखे बचायो आहे।